سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم. اللهم صل على سيدنا محمد وآله وأصحابه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. لا إله إلا الله. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته وذرياته وأحبائه أجمعين. أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون. صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين. मुअज़्ज़िज़ उलमाए किराम ऐं बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, जमात सबूरी, अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमर वालो जे पाक कलाम क़ुरान शरीफ़ जी हिकिड़ी आयत सबूरी मूं तव्हां प्यारी जमात जे आॾो तिलावत कई आहे। उन जी माना ऐं कुझु चंद मसइला इंशा अल्लाह अज़ीज़ तव्हां जे आॾो पेश कंदुसि। ख़ुदा कंदो तव्हांखे असांखे हिन बाबरकत महफ़िल मां फैज़ ऐं फ़ाइदो मिलंदो ऐं जेका नेक नियत खणी हिते आया आहियूं इंशा अल्लाह तबारक व तआला उन जो फल ऐं उन जो एवज़ अल्लाह से पाण खे अता फ़रमाईंदो। ही अॼोको प्रोग्राम क़ुरान करीम जे अज़मत जे सिलसिले में
साईं किबला बख्शली शाह साहब वारनि ऐं उन जे अज़ीज़नि मिटनि माइटनि भाउरनि गॾिजी रखियो आहे, जंहिंमें साईं जन ख़ैरात बि कई आहे ऐं उन सां गॾु ही वाइद जो प्रोग्राम रखियो आहे। पर साईं वारनि तकड़ करे तव्हांखे मानी खाराई, हिकिड़नि खे सुस्ती वरितो आहे, सफ़ा कंध ते मानी चढ़ी वई आहे, हिकिड़ा वरी खाई हलिया विया। मूं साईं खे झलियो, साईं महिरबानी कजां, क़ुरान जो कुर्ब घणो ई आहे पर भत बि भत आहे। कुझु क़ुरान जी करामत, कुझु भत जी करामत। साईं भत न लाइ हालत हिते शामियाने में जाई कान हुजे। हिकिड़ा लेटी पिया जहिड़ा लाशक आहे, हिकिड़ा वरी वेठा जहिड़ो त ख़ैर जो 15 काना खाटी जा खणी आया, सीर बि आहे। हाणे जॾहिं तव्हां ते सुस्ती आहे त मूंसां बि साॻियो ई हाल हूंदो। हाणे मां तव्हांजो घणो टाइम कोन थो वठां, ॿ टे ॻाल्हियूं दुआ जूं करे पोइ तव्हां बि वञी भेड़ा घर थियो, मां वञी किथे सवलो सवलो। साईं साईं माशाअल्लाह, तव्हां वेठा हो, मां सुतो पियो आहियां, मां बि कुझु हाणे मूंसां हिकिड़ो दफ़ो गॾिजी पढ़ो भला, ॾिसां तव्हां जाॻो था। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पंहिंजे कलाम पाक में फरमायो, लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शियतिल्लाह। सभी जो सुभान अल्लाह, ॾाढो जो सुभान अल्लाह। अल्लाह से कुरान शरीफ जी अज़मत को बयान करे। अल्लाह से फरमाए तो लौ अंज़लना हाज़ल क़ुरआन, ही कुरान करीम जे करे असां नाज़िल कयूं हा जबलनि जे मथां, लरअयतहु खाशिअन मुतसद्दिआ। अवां ॾिसो था त जबल केॾा सख़्त आहिनि, न के मशीनियूं मुश्किल सां टोड़ियूं थियूं पियो, पर अल्लाह से फरमाए तो जेकॾहिं मां ही क़ुरान करीम जबलनि जे मथां नाज़िल कयां हा त अल्लाह जे ख़ौफ़ जे करे हे जबल बि ज़रा ज़रा थी फाटी पवनि हा। यानी क़ुरान करीम जो जेको रोब आहे ऐं क़ुरान करीम जो जेको वज़न आहे ऐं क़ुरान करीम जी जेका इज़्ज़त ऐं अज़मत आहे, उनखे जबल बि बर्दाश्त नथो करे सघे। मुंहिंजा भाउ अज़ीज़, जेकॾहिं क़ुरान करीम जबल ते नाज़िल थिए ऐं जबल फाटी पवे, कुर्बान वञा आमना जे लाल मिठे मोहम्मद करीम तां, जो अल्लाह पाक उन जे मथां क़ुरान नाज़िल फरमायो, मुस्तफ़ा सीने में संभालियो ऐं पंहिंजे सहाबनि खे बि पढ़ायो ऐं 1400 साल गुज़री विया, असां गुनाहगारनि ते अल्लाह जो क़ुरान पहुची वियो। इहो क़ुरान तव्हांजे लाइ, असांजे लाइ, सॼे जहान जे लाइ रहमत ऐं बरकत ई बरकत आहे। अल्लाह ताला जी बाबरकात फरमाईंदो आहे पंहिंजे पाक कलाम में त ही कलाम पाक जेको मां तव्हांजे मथां, तव्हांजे हबीब जे मथां नाज़िल फरमायो आहे, इन क़ुरान करीम खे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हिकिड़ो रहमत ऐं ॿियो शफ़ा करे नाज़िल फरमायो आहे। छा त
रहमत सभई चो ॾाढे चो छा ऐं ॿियो शफ़ा। अल्लाह पाक जी रात बाबरकात न कुरान करीम में रहमत रखी आहे। पहिरीं पहिरीं रहमत जेकॾहिं अमल करे त वधीक सवाब आहे, बरकत आहे, रहमत आहे। पर जेकॾहिं माण्हू रुगो हिकिड़ो दफ़ो चवे अलिफ लाम मीम, सूरत बकर जे मुंड में आहे अलिफ लाम मीम, ये सौला अखर अणपढ़ियो माण्हू बि चई सघंदो आहे। मुंहिंजो मदीने वारो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, जंहिं मुस्लमान रुगो चयो अलिफ लाम मीम, उनखे अलाह सही 90 नेकियूं अता फरमाईंदो। घणियूं? काॾे ॻाल्हायो? छाजे करे त अल्फ चवण सां 10 गुनाह माफ़ थींदा आहिनि। अल्फ चवण सां अल्लाह पाक जी ज़ात 10 नेकियूं ॾींदो आहे। अल्फ चवण सां अल्लाह पाक जल जलालु अमन वारो 10 दर्जा बुलंद कंदो आहे। रुगो अल्फ चवण में 30 फ़ाइदा, वरी लाम चवण में बि 30 फ़ाइदा, वरी मीम चवण में बि 30 फ़ाइदा। जेकॾहिं को रुगो एतिरो चवे अलिफ लाम मीम, उनखे रब करीम हिकिड़े सेकंड जे अंदर 90 फ़ाइदा नसीब फरमाईंदो। अमल कयूं, उन ते हलूं, उनजो चवण कयूं, उहो त अञा पोइ आहे। रुगो एतिरे चवण सां, इन्ही पढ़ण सां अल्लाह से एॾो अजर ऐं सवाब अता फरमाए थो। पिटाई साहब चवंदो आहे, सेवा कर समुंड जी जित जल वहे थो जाल, सवे वहल तासीर में माणिक मोती लाल, जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। जो सेवा कर समुंड जी, इन समुंड मां मुराद आहे क़ुरान। अल्लाह छा मुराद आहे? जमा समुरी ॻाल्हायो, छा मुराद आहे? अल्लाह जी फरमाए थो, इन क़ुरान जी पूजा कयो, इन क़ुरान जे मथां अमल कयो, इन क़ुरान करीम खे तव्हां चिमड़ी वठो। इहो क़ुरान करीम जेको आहे इहो तव्हांजे लाइ हीरा मोती माणिक जे बराबरि आहे। हिकिड़ी आयत में जेकॾहिं कंहिंखे मिली पए त 2 जहान मुजारा थी वञे। पाण औलिया अल्लाह के मञण वारा आहियूं। मिसाल जी तव्हां असां हज़रत पीर से रोज़े वारे जा मुरीद आहियूं, पर पीर से रोज़े धनी बादशाह रहमतुल्लाह ताला अलैह सफ़र में हूंदा त क़ुरान गॾु हूंदो। हावेली में हुजनि त बि क़ुरान गॾु, मस्जिद में हुजनि त बि क़ुरान गॾु, सवारी ते हुजनि त बि क़ुरान गॾु। हज़रत रोज़े धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह कॾहिं बि इहो बहानो कोन बनायो त सफ़र आहे भला, न, पाण सफ़र में बि अल्लाह जो क़ुरान गॾु खणंदा हुआ। जिथे बि टाइम मिलंदो हो त वेही क़ुरान करीम जी तिलावत फरमाईंदा हुआ, ऐं जेतिरे क़दुरु वरी तिलावत कंदा हुआ, उन तिलावत कयल क़ुरान पाक जो वरी जमात खे मतिलब, तशरीह ऐं मसइला ऐं तफ़सीर बि ॿुधाईंदा हुआ। रोज़े धनी जे ज़माने में ज़ाहिरी मदरसा कोन हुआ, पर जेके पीर साईं जे कचहरी में हलंदा हुआसीं वॾा आलिम हूंदा। छाजे करे त उनखे सोहबत हिकिड़े कामिल वलीअ जी मिलंदी हुई, ऐं कामिल वली उनखे उहो पढ़ाईंदो हो, उहो सेखारींदो हो। हिकिड़ो वाक़िओ मूंखे यादि आयो आहे, उहो तव्हांखे ॿुधायां त पोइ थियणो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या इसे रोज़े 'रोज़े 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 'रोज़े
जेका मौजूदा दरगाह इते कोन रहंदा। इहा दरगाह शरीफ़ हज़रत पीर सईद बंकुले धणी बादशाह जे ज़माने में आबाद थी आहे। टी गादी पीर से रोज़े वारा, उन खां पोइ पीर से तजर धणी, पीर से तजर धणी जो साहबजादो पीर से अली गौहर शाह बादशाह तजर धणी बंकुले धणी रहमतुल्लाह अलैह, जेके जमायत ठहंदी आहे असगर साईं। वॾो आलिम हो ऐं वॾो शाइर हो ऐं वॾो आशिक़ हो। पीर से रोज़े वारा इन मौजूदा दरगाह खां उन जे तरफ़ अञा बि उहा जाइ मौजूद आहे जेके चइबो आहे पुराणी दरगाह, उते रहंदा हुआ। आम हो साम हो 8 10 कोहनि ते कोहड़नि जो शहर आहे। उते कोहड़नि जे शहर में वॾा वॾा काज़ी रहंदा हुआ, वॾा वॾा आलिम रहंदा हुआ। हुया बि पंहिंजा अहले सुन्नत वल जमात जा काज़ी हा, आलिम हा, दरवेश हा। पर उन्हनि खे कंहिं ॿुधायो हो त पीर सईद मोहम्मद राशिद शरीयत जे ख़िलाफ़ शादियूं कयूं आहिनि। शरा मोहम्मदी में 4 निकाह कबा। घणा बाबा हलायो? निकाह कोन थो पढ़ायां, पुछां चुप थी आहे। सियारे में हिकिड़ी खोड़ आहे, ॿोड़ी तो 4 मथे में। शरीयत में घणा बाबा निकाह? 5 हराम आहे, 5 4, 1 2 3 4। पर उन में बि शर्त आहे त चइनी सां हिक जहिड़ो हलजे, इंसाफ़ कजे। चइनी खे हिक जहिड़ो खाधो लटो कपिड़ो वारो बुकर हुजे। हिकिड़ी राति हिकिड़ी वटि, ॿी वटि, टी वटि, चौथी वटि। ईअं कयो त पोइ 4, न त पोइ हिकिड़ी। उन मखदूमनि खोड़ाइनि खे कंहिं ॿुधायो त रोज़े धणी 18 शादियूं कयूं आहिनि। नौज़ुबिल्लाह। मुजादा 5 शादी हराम आहे, 4 शादियूं हिलाल, 5 शादी कई त हराम आहे। पीर सईद रोज़े धणी जहिड़ो हिकिड़ो कामिल पाक साफ़ वली ओ शरीयत जे ख़िलाफ़ कीअं कमु कंदो? जंहिंखे रसूल करीम हराम चवे, ओ हराम जो कमु वरी रोज़े धणी कीअं कंदो? पर मखदूमनि साहबनि खे कंहिं ग़लति ॿुधायो, कूड़ी ॻाल्हि ॿुधाई। उन्हनि दिलि में चयो त पीर सां हलो त हली मुनाज़रो कयूं, मुक़ाबिलो कयूं त तूं शरीयत जो साहिब सदाए क़ुरान जे ख़िलाफ़ छो शादियूं कयूं? अॻे ज़माने में माण्हू सफ़र ते निकिरंदा हुआ त वॾे असुर जो थधि में निकिरंदा हुआ। उहे मखदूम साहिब फजर जी नमाज़ पढ़ी 8 10 ॼणा घोड़नि ते 8 10 घोड़ा काहे खोड़नि खां दरगाह ते पिया वञनि। नमाज़ फजर जी पढ़ियूं, सिज थोरो उभरी वियो। थोरो अॻिते रस्ते खां रिपड़ीअ जे भर में जमल मखदूम लॻिया, ॾिठाऊं त हिकिड़ियूं मायूं हन। उन्हनि जे मथनि ते लस्सीअ जूं चारियूं, लस्सीअ जा किदर हन। उहे हिकिड़ी जाइ ते रखी उहे मायूं सॻोरियूं पोतियूं विछाए इशराक़ जी नमाज़ पढ़ी रहियूं आहिनि। पंहिंजे सिंधीअ में उन मायुनि खे चइबो आहे महेड़ियूं। छा बाबा? महेड़ियूं माना खीर विकिणण वारियूं या मही विकिणण वारियूं या लस्सी विकिणण वारियूं। उहे महेड़ियूं वीचारियूं, उहे तॾो त न पंहिंजूं पोतड़ियूं विछाए इशराक़ पढ़ी वेठियूं आहिनि। मखदूम साहब दिल में सोचो, ही झंग में औरतूं वेठियूं आहिनि, वरी नमाज़ थियूं पढ़नि, वरी हे इनखे लस्सी ऐं मही बि पई आहे। महेड़ी मायूं सॼो ॾींहुं गारियूं ॾींदियूं आहिनि। हे वीचारियूं नफ़रतूं पढ़नि। मखदूमनि खणी घोड़ा झलिया, घोड़ा झले जमल मायूं नमाज़ पढ़ी दुआ घुरी वादियूं थियूं। मखदूम साहब पुछे थो, अब्बा तव्हीं केरु आहियो? चइसि असां महेड़ियूं आहियूं। भला ॾियो ख़बर, ही तव्हां नमाज़ तूं झंग में वेठियूं पढ़ो, इशराक़ तूं पढ़ो, जो मौलवी बि कोन पढ़ंदा न तव्हीं बि पढ़ियो। मां चयो असांजो मुर्शिद रोज़े धणी आहे, उन असांखे सबक़ सेखारे छॾियो आहे।
ॾाढे जो सुभान अल्लाह। असांजो मुर्शिद रोवे है रहमतुल्लाह अलैहि पीर मोहम्मद राशिद असांजो मुर्शिद आहे। उन्हीं जो असीं मुरीद अहिड़ियूं आहियूं। उन्हीं असांखे अहिड़ो सबक़ ॾिनो आहे जो 5 वक़्त त निमाज़ कोन थियूं कयूं पर असां सां इशराक बि क़ज़ा कोन थींदो आहे। मखदूम हिकु ॿिए ॾिहारियो अड़े जंहिं पीर सां मुनाज़रो था करणो पीर जूं मुरीदाणियूं करे सघो जंहिं खां इशराक बि क़ज़ा नथो थिए। मां पुछोसीं तव्हां भला केरु आहियो ऐं काॾे था वञो? मखदूम साहिब थोरो हतरी पिया हतरी चवण लॻा माई असां बि तव्हांजे पीर ॾे था वञूं ऐं तव्हांजे पीर सां मुनाज़रो करण था वञूं। छा था करण वञूं? मुक़ाबिलो। छा चओ सिंधी में? छा था करण वञूं? मुक़ाबिलो था करण वञूं। मायूं चवनि थियूं ओ भलारा ओ मौलवी साहिब ओ मखदूम साहिब अवां भली असांजे पीर सां मुक़ाबिलो कयो पर पहिरियां असां सां ॻाल्हायो। औरत खे अकुल थोरो आहे मर्द खे अकुल घणो आहे। पोइ मर्द खे 4 मायूं जाइज़ आहिनि औरत खे हिकिड़ो मुड़ुस जाइज़ आहे। छाजे करे? मखदूम साहब हिकु ॿिए जे निहारण लॻा पाण में चो बाबा चुपड़ी करे मोटो जंहिं पीर जी मुरीदाणियुनि में एॾो इल्मु आहे पीर जो इल्मु केॾो हूंदो। उतो ख़ैर जो घोड़ा मोटाए घोड़े मोटी आया अॻिते कोन विया जेके घोड़नि में वेठा हा त बाबा ॾियो ख़बर तव्हां पीर सां मुनाज़रो करे आयो। जे बाबा पीर सां केरु मुनाज़रो करे सघंदो? पीर जूं औरतूं जेके खीर विकिणनि थियूं लस्सी विकिणनि थियूं उन्हीं बि असांजो पतो छॾाए छॾियो आहे। अहिड़ो असांखे सुवाल कयो त जो असांखे किताब खोलणा पवंदा तॾहिं जवाबु ॾियणो पइजी वेंदो। मुंहिंजा सोना हज़रत ईसरी रोज़दड़ी बादशाह रहमतुल्लाह अलैह 24 कलाक क़ुरान सां मुहबत कंदा हुआ। 24 कलाक क़ुरान जी तिलावत हूंदी हुई तफ़सीर हूंदो हो वाइज़ नसीहत हूंदी हुई जमात खे ज़िक्र फ़िक्र सां गॾोगॾु अल्लाह जे क़ुरान जी तालीम ॾियारींदा हुआ। मुंहिंजा दोस्त छाजे करे? इन्हीअ जे करे जो हज़रत ईसरी रोज़दड़ी खे ख़बर ई त क़ुरान मुंहिंजे नाने मुहम्मद जी अमानत आहे जेको अल्लाह साईं मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾिनो। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जॾहिं नबूअत जो ऐलान कयो त मां अल्लाह जो नबी आहियां काफ़िरनि चयो तूं दलील ॾे